अस्सलामुअलैकुम नाज़रीन, अभी ॾिसी रहिया आहियो मेहरान टीवी न्यूज़ ऐं आऊं आहियां रुख़सार पंवर। सभ खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइंस ते। सिंध काबीना वफ़ाक़ी हुकूमत खां बेटनि बाबति सदारती ऑर्डिनेंस वापसि वठण जो मुतालबो करे छॾियो। काबीना इजलास में चयो वियो आहे त ऑर्डिनेंस वापसि वठण ताईं हुकूमत सां के बि ॻाल्हियूं न थींदियूं। सिंध काबीना 2.5 मण वारी कणक जी बोरी जो इमदादी अघु 3,687 रुपया मुक़ररु करे छॾियो। 16 अक्टूबर खां खोरा खाते खे कणक जारी करण जी हिदायत। पीपुल्स पार्टी बेटनि बाबति सदारती ऑर्डिनेंस खे रद्द करण लाइ सेनेट में ठहराव जमा कराए छॾियो। सेनेटर ससी पली जो तरफ़ां जमा करायल ठहराव में मौला बख्श चांडियो, शीजी रहमान ऐं ॿियनि जूं सहियूं थियल। वफ़ाक़ी हुकूमत खां बेटनि ते वालार ख़त्म करण ऐं ऑर्डिनेंस वापसि वठण जो मुतालबो। बेटनि ते वफ़ाक़ जे कब्ज़े ख़िलाफ़ सिंध हुकूमत क़ौम परस्तनि जे मौक़िफ़ जी हिमायत करे छॾी। सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब चयो आहे त बेट सिंध जी मिल्कियत आहिनि। वफ़ाक़ सूबनि जी सरहद सां हथ चरांद करे पियो। वफ़ाक़ी सरकार जी नाअहली सबबि मुल्क महांगाई जे वर चढ़ी वियो आहे। अवाम जूं रड़ियूं निकिरी वयूं आहिनि, पर वज़ीर आज़म खे पंहिंजी ज़ात खां सवाइ कुझु नज़र ई नथो अचे। लाहौर जी एहतसाब अदालत मनी लॉन्ड्रिंग केस में शहबाज शरीफ जी रिमांड में 20 अक्टूबर ताईं वाध करे छॾी। नेब खे हिकु हफ़्ते अंदरि जांच मुकमल करण जो हुकुम। नेब प्रोसिक्यूटर चयो आहे त शहबाज शरीफ परडे॒ में मौजूद मिल्कियत जो रिकॉर्ड नाहे ॾिनो। परडे॒ में फ्लैट्स ख़रीद करण जा ज़रिया ॿुधाया वञनि। शहबाज शरीफ चयो आहे त 2005 में पहिरीं मिल्कियत ॿाहिरि ख़रीद कई वई। नेब वारनि घरां घुरायल स्पेशल कुर्सी वापसि वठी छॾी आहे। आम कुर्सी इस्तेमाल करण सां चेल्ह में सूर वधी वियो आहे। सुप्रीम कोर्ट में सिंध में बिजली जे अण ऐलानियल लोड शेडिंग बाबति पाण मुरादे नोटिस केस जी ॿुधणी। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद चयो आहे त कराची में बिजली जो कंट्रोल मुंबई मां हलायो पियो वञे। अदालती हुकुम न मञण ते एमडी के इलेक्ट्रिक खे जेल मोकिले छॾियूं। बिजली न हुअण सबबि अधु कराची राति जो जागे थो। के इलेक्ट्रिक जे वकील चयो त मुंबई वासी शेयर होल्डर वारियूं ख़बरूं ग़लति आहिनि। सिंध में आला सतह ते ऑफिसरनि जूं मुक़ररियूं ऐं बदिलियूं। नोटिफिकेशन जारी। चेयरमैन एंटी करप्शन इल्मुद्दीन बुल्लो बदिली। सेक्रेटरी यूनिवर्सिटी एंड बोर्ड्स मुक़रर। इकबाल मेमण खे एंटी करप्शन जो चेयरमैन मुक़रर कयो वियो। पोस्टिंग जे इंतज़ार में वेठल सैफुर रहमान सेक्रेटरी सर्विसिस मुक़रर। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में रोड हादसा। मासूम भेण भाउ समेत 7 ॼणा फोत, 4 ज़ख़्मी। नवाबशाह वेझो कलोई स्टाफ वटि मुसाफ़िर वेन कल्टी। पीरसन औरत समेत 4 ॼणा फोत। जोही जे न्यू कॉलोनी में भाउ भेण ट्रैक्टर हेठां अची चिभाटिजी फोत। फोतिन में 8 वरनि जी बेनज़ीर ऐं 4 वरनि जो शमन थईम शामिल। कश्मोर में ॾखण बंगलो रोड ते वीगो ऐं मोटरसाइकिल में टकर। 8 वरनि जो नींगर पीर बख्श चांडियो फोत। रतो देरो भरसां ॻोठ याकूब जलपाणी में जलपाणी कटोहर बिरादरी में हलंदड़ तकरार तां वधीक 2 ॼणा क़तल। मारिजी वेलनि जो अंग 4 थी वियो। हथियारबंदनि फायरिंग करे पलांद में 2 ॼणनि फज़ल मोहम्मद जलपाणी ऐं हिम्मत जलपाणी खे क़त्ल करे छॾियो। गुज़िरियल राति धुरनि में झेड़े दौरान 2 ॼणा माशूक उमराणी ऐं पुनहल कटोहर मारिजी विया हुआ। स्वीगेस वेझो पसंद जो परणो कंदड़ नौजवान जे घर ते हथियारबंदनि जो हमलो। नौजवान पंहिंजे पीउ ऐं मासूम भाउ समेत क़त्ल, ज़ाल अगवा। ॻोठ ख़बर सतो में हथियारबंदनि फायरिंग करे नौजवान इमरान नारे जो संदसि पीउ उदुर मोहम्मद ऐं मासूम भाउ मुबीन खे क़त्ल कयो। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त मक़तूल इमरान कुझु अरसो अॻु भुट्टा बिरादरी जी नारी सां शादी कई हुई, जंहिं तां हथियारबंदनि घर ते हमलो कयो। सिंध हाई कोर्ट डॉक्टर माहर शाह क़त्ल केस में 2 जवाबदारनि जी ज़मानत मंज़ूर करे वरिती। अदालत तरफ़ां जवाबदार जुनेद ऐं वकास खे 25-25 हज़ार रुपयनि जा मुचलका जमा कराइण जो हुकुम। जवाबदारनि खे 10 ॾींहं अंदरि लाॻापियल अदालत सां राब्तो करण जो बि हुकुम। सिटी कोर्ट मां ज़मानत रद्द थियण बाद 2 जवाबदार फरार थी विया हुआ। सिंध जे सरकारी अस्पतालनि में कोरोना रिस्क अलाउंस ख़त्म करण ख़िलाफ़ ग्रैंड हेल्थ अलायंस जे सॾ ते डॉक्टरनि ऐं पैरामेडिकल स्टाफ जो एहतजाज। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काणो, मिपुखास ऐं ॿियनि शहरनि में ओपीडीज़ जो बाइकाट, एहतजाजी मुज़ाहिरा ऐं धरना। अॻवाननि जो चवणु आहे त हुकूमत कोरोना रिस्क अलाउंस ॾियण जो वाइदो कयो हो, जेको ख़त्म करणु नाइंसाफ़ी आहे। रिस्क अलाउंस जी बहाली ताईं एहतजाज जो सिलसिलो जारी रहंदो।